नाज़रीन, नबीसर रोड वेझो यूसी फ़कीर अब्दुल्ला ॻोठ उम्मीद अली चांडियो में समाजी तंज़ीम पारां सोलर सिस्टम ज़रिए साफ़ पीअण जे पाणी जो समर पंप लगायो वियो। ॾिसूं था उन ई हवाले सां तालिब चांडियो जी रिपोर्ट। नबीसर रोड वेझो यूसी फ़कीर अब्दुल्ला ॻोठ उम्मीद अली चांडियो रणावाए में समाजी तंज़ीम पारां सोलर सिस्टम ज़रिए साफ़ पीअण जे पाणी जो समर पंप लगायो वियो। इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर। उन्हीअ मौक़े ते तंज़ीम जे अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते असां पाणीअ जो नलको लॻारायो आहे ऐं इन खे सोलर सिस्टम ते लॻारायो आहे त जीअं बिजली जे हुजण न हुजण जो मसइलो बि न पैदा थिए ऐं इन में जेको आहे हर वक़्तु माण्हुनि खे पाणी बि मिली सघे। हीअ कंहिंजी बि मिल्कियत न आहे, हे जेको आहे सभिनी जे लाइ आहे ऐं हे जेको आहे फी सबीलिल्लाह आहे, अलाह जे कारण आहे। असांजी जेको आहे हिन थर जे ॻोठ जे अंदरि हिकिड़ो पाणी जो वॾो बहिरान हो ऐं पाणी जे लाइ ख़ुशूसी साफ़ पाणी त परे रहियो, पर माण्हुनि खे जेको मेरो पाणी बि मुयसर न हो। उते अलख़िदमत जे तरफ़ां सोलर पंप जो अॼु इफ़्तिताह आहे। समर पंप ॾिनो आहे ऐं ख़िदमत जा कम असांजा जारी आहिनि। हिन इलाइक़े में तक़रीबन असां सत जेके कम्यूनिटी हैंड पंप ऐं हीअ हिकिड़ो समर पंप ॾिनो आहे। असां चाहियूं था हिन जे नतीजे में हिन इलाइक़े जे माण्हुनि खे पाणी जी सहूलियत मिले। ऐं सोलर लॻाइण जो मक़सदु भई इहो आहे त हिन ते 24 कलाक पाणी जेको आहे मौजूदु हुजे। हिकिड़ी टंकी आहे जंहिंमें 2 टूटियूं लॻल आहिनि। वेझो 150 घर जी बस्ती ते ऐं हिते वेझा असीं पाणी जे सुख जे करे असीं ॾाढो ख़ुशि आहियूं। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़, नबीसर रोड।